वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़ो न करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ओगरा जी अघ वधाइण वारी तजवीज़ खे इमरान ख़ान रद्द करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ में असां शेयर कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़ो न करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे ऐं ओगरा जी अघ वधाइण वारी तजवीज़ वज़ीर आज़म इमरान ख़ान रद्द करे छॾी आहे। ख़बर असां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़ो न करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ओगरा जी अघ वधाइण वारी तजवीज़ इमरान ख़ान रद्द करे छॾी आहे। ओगरा पारां 1 नवंबर खां पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाइण जी तजवीज़ जेका आहे उहा वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ॾिनी वई हुई, जेका इमरान ख़ान रद्द करे छॾी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़ो न करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ओगरा जी अघ वधाइण वारी तजवीज़ वज़ीर आज़म इमरान ख़ान रद्द करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां खे ॾी पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़ो न करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे ऐं ओगरा जी अघ वधाइण वारी तजवीज़ रद्द करे छॾी आहे। अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ इस्लामाबाद जे रिपोर्टर MB सुमरो खां। MB सुमरो, छा तफ़सील आहिनि? वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़ो न करण जो फ़ैसिलो कयो आहे। जी बिल्कुल, 1 नवंबर खां पेट्रोल मसनूआत जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियणो हुयो ऐं उन हवाले सां ओगरा समरी बि मोकिले ॾिनी हुई नाणे वज़ारत ॾे, पर वज़ीर आज़म हाउस जे तर्जुमान बाज़ाब्ता तौर ते बयान जारी करे उहो ऐलान कयो आहे त क़ौमी मफ़ादनि खे नज़र में रखंदे ऐं अवाम खे रिलीफ ॾियण जी लाइ वज़ीर आज़म पेट्रोल मसनूआत जी क़ीमतुनि में वाध न करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं जेका ओगरा तजवीज़ मोकिली हुई उनखे वज़ीर आज़म रद्द कयो आहे। वज़ीर आज़म हाउस जे तर्जुमान बयान में ॼाणायो आहे त ओगरा पारां आलमी मंडी में पेट्रोल क़ीमतुनि में वाध सबबि 1 नवंबर खां पेट्रोल जे फ़ी लीटर ते 11 रुपया 53 पैसा, हाई स्पीड डीज़ल जे फ़ी लीटर ते 8 रुपया 49 पैसा, गासलेट जे फ़ी लीटर ते 6 रुपया 29 पैसा ऐं लाइट डीज़ल जे फ़ी लीटर ते 5 रुपया 72 पैसा वाध करण जी सिफारिश कई हुई, पर वज़ीर आज़म उन सिफारिशुनि खे रद्द कयो आहे ऐं इहो बयान में चयो वियो आहे त जेको क़ीमतूं न वधाइण सबबि भार जेको थींदो उहो हुकूमत पाण बर्दाश्त कंदी, अवाम ते जे मथां महांगाई जो वधीक भार न विधो। जी MB सुमरो, महिरबानी अपडेट करण जे लाइ।